दादू मां पेश आहे नदीम शाहन की रिपोर्ट त दादू भरसां ॻोठ भाडो खान के रहवासियुनि ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ बाअसर झलू थाणे पुलिस ख़िलाफ़ मोरो लिंक रोड ते टायरनि खे बायूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते महबूब लुंड, सनम, रेशमा, सुमीरा, ग़ुलाम सरवर, शाह नवाज़, शबीर लुंड ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 2 एकड़ ज़मीन जो दोदो मल्ला, अयूब लुंड, अली खान मल्ला, नसरुल्ला लुंड कब्ज़ो करे असां मथां हमिलो कयो आहे। वाक़िए जो इतलाह ॾियण बाद झलो पुलिस मुकमल तौर ते कब्ज़ाखोर सां गॾु बीठल आहे। झलो पुलिस असां ग़रीबनि सां गॾु बीहण बदिरां पैसनि एवज़ बाअसर सां गॾु बीठल आहे। कब्ज़ो बि असांजी ज़रई ज़मीन ते थियो आहे। पैसा भी असां खां वरिता पिया वञनि। एहतिजाज करण असांजो हक़ आहे। पुलिस जे हमदर्द तहफ़ुज़ करण लाइ मुक़ररु थियल आहे, पर दादू ज़िले में उन जे उबतड़ कमु हली रहियो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां इंसाफ़ जी घुर कई आहे।